नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सोभودीरो मां ख़बर ॾींदालूं। सोभودीरो इंसानी हक़नि जी तंज़ीम ह्यूमन राइट्स HRPF तालका सोभودीरो जे सदर औरंगज़ेब पीरज़ादो HRPF सोभودीरो जनरल सेक्रेटरी ज़हूर हुसैन ॼामड़ो निहाल खान समेटियो अज़ीम मंगड़ेजो ऐं ॿियनि घाटे टोड़ महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रवासिन चयो त खाधे पीते जी शयुनि दवाउनि पेट्रोल गैस बिजली समेत हर शइ जा रेट आसमान सां लॻल आहिनि, जंहिंजे करे मज़दूर ऐं गरीब तबिको बुख ऐं बदहाली सबब ज़हनी मरीज़ बणिजी चुको आहे ऐं ख़ुदकुशी करण ते मजबूर थी वियो आहे। मुज़ाहिरीन सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां पुरज़ोर मुतालबो कयो त मुल्क में बेलगाम महांगाई जो नोटिस वठी गरीबन के जीअण जो हक़ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।